वेंदी आहे कैसा तो डायलॉग पंहिंजो पाण सां या हिन सां हिते जो हिते डायलॉग ॾे छोकिरी अगवा थी वई आहे जुमलो शुरू ॿुधाइसि न। भित आख़िर बुनियाद ते वेंदी आहे कादिर खान तूं बीठल पाणी में पत्थर आयो आहे लुक काथे उहो दसे सुठो न की यार तव्हां छॾियो लुक बुक खे बसि बिस्मिल्लाह कयोसि क्यों पंहिंजे में ठोकला सर आखिर बुनियाद ते विधी आहे। वो बिठल पाणीअ में पत्थर आयो कादिर खान तूं इहो सुठो कोन कयो आहे। जबरदस्त ओके हाणे घणा माण्हू इन थींदा जी कमदार डायलॉग अथसि बस हाशिम खान इन खां अॻु में मां गोली निकिरी तुंहिंजे सीने मां आर पार थी वञे मुंहिंजी न्याणी मुंहिंजे हवाले कर। ॾाढो भलो हिकिड़ो ॿीहर भार बाबा सलीम खे ओरियो कर सलीम सॼो ढकिजी वियो अथई सलीम तूं ओरिया बीहस असली पुत्र ऐं थोरो बॉडी टर्न करे जा पंहिंजो जो हिन मां गोली निकिरी तुंहिंजे सीने मां आर पार थी वञे मुंहिंजी न्याणी मुंहिंजे हवाले कर। ठीकु आहे ज़बरदस्त हाणे इन जो आख़िरी वठेसि कोई ॿियो त नथो चए मास्तर थोरो सोच जे न्याणी मास्तर थोरो सोच थोरो जे न्याणी आदल जी ज़िंदगी बचाई आहे उन न्याणी खे तुंहिंजे मुंहं ते चाढ़ियूं हा फज़ीलत कर मास्तर। अचो तकिड़ो पुट लॾो नथो लोमंदो न अचु न जीअं डायलॉग उसा शुरू थो करे तूं तकिड़ो हलियो ऐं दरवाज़ो बंदि करे अचु मास्तर थोरो सोच थोरो जे न्याणी आदल जी ज़िंदगी बचाई आहे उन न्याणी खे तुंहिंजे मुंहुं खणी के मौत जे मुंहं में फज़ीलत कर बा। छा थियो आगा ऐं ताए ठीकु आहे थी ओके हाणे आख़िरी वक़्तु आख़िरी डायलॉग वठे कंहिंजो आहे